तालीम जो तहफ़ुज़ कयो आहे जेकॾहिं मुल्क जे आइन जो तहफ़ुज़ कयो आहे त सिंध जे मुल्क जे पाकिस्तान जे वकीलनि कयो आहे पर जे सिंध जे तालीम जो तहफ़ुज़ कयो आहे त हुन में पिरामिडी उस्ताद ऐं वकीलनि जो तहफ़ुज़ कयो आहे ऐं हींअर बि सिंध जे वसीलनि ते जेकी धारा लॻी रहिया आहिनि जेकी कैनाल निकिरी रहिया आहिनि उन्हनि खे असीं सिंध जे कैनालनि असांजो कासो बर्बादी सम्झूं था असां कतनि में सिंध जी बर्बादी करणु न ॾींदासीं असीं हिन स्टेज तां ऐलान था कयूं त हीउ थियणो आहे पर असीं मरण ताईं बि पोइते न हटंदासीं पर कतनि बि जेको आहे सो कैनाल असां कॾहिं पंजाब खे न ॾींदासीं हिन स्टेज ते सिंध जा उस्ताद सरापा एहतजाज आहिनि कैनालनि जे ख़िलाफ़ पर जेकॾहिं अञा बि ज़रूरत पई त सिंध जो हिकु हिकु बच्चो तालीमी इदारा इहे सभु बंदि कंदासीं ऐं कैनाल जेको ठाहिण कतई न ॾींदासीं दोस्तो असांजो इन वकील दोस्तनि सां इहो वचन आहे त जेसीं त बि कैनालनि जो नोटिफिकेशन रिजेक्शन जो नथो निकिरे असीं अवां सां गॾु आहियूं रोज़नि जे बुनियाद ते रोज़ाने जे बुनियाद ते असांजो पिरामिडी उस्ताद सिंध जे कुंड कुड़छ खां अवां जे हिन एहतजाज में अवां जे हिन जुलूस में शाना बशाना शामिल हूंदो असीं हर कुर्बानी ॾियण तयारु आहियूं जेकॾहिं महीने जा महीना ही रोड बंदि थियो त असांजे सिंध जो पिरामिडी उस्ताद तव्हां सां हिन एहतजाजनि में गॾु हूंदो एडवांस में हिन सिंध जे गयूर वकील साहबनि खे गैरतमंद वकील साहबनि खे मां ख़ुशख़बरी थो ॾियां त इंशाअल्लाह अनक़रीब तव्हांजो ही नोटिफिकेशन कैनल वारो कैंसिल थियण वारो आहे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी इलाही दोस्त आहिनि तव्हां हिकु दफ़ो हथ